हाँ हाँ ठीक है हिन भूत जो बूथ बंद कयो त हुन रड़ियूं करण शुरू करे छॾियो ही वाधू न जा केॾा रीमो आहे हेलो हाँ मंगतराम ॻाल्हाए रहियो आहियां हाँ हाँ अॼु अची रहियो आहे हाँ बिल्कुलु तयारियूं हली रहियूं आहिनि हाँ हाँ महिरबानी तव्हांजी थैंक यू हरे राम हाँ हेलो हाँ सेठ भरतराम है कीअं आहियो मज़े में फर्स्ट क्लास हाँ शाम जो 6 बजे वाली फ्लाइट में अची रहियो आहे न तव्हांखे पार्टी जी इन्विटेशन मिली आहे न हाँ ज़रूरु अचिजो हाँ 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 शाम जो गॾिजूं था ठीकु आहे वाधू अलाए केॾांहुं वञी ग़ाइब थियो आहे कम जे वक़्तु हमेशह ग़ाइब गायब न साईं हाज़िर थी वियुसि हुकुम कयो सेठ साहिब वाधू केॾांहुं वञी गुम थियो आहे महाराज जे लिस्ट बिस्ट जे मुताबिक़ शयूं हथ करण वियो हुअसि महाराज जी लिस्ट हा नंढो साहिब विलायत मां अची रहियो आहे न महाराज चयो त हुनजो घर में पेर शे रखण खां पहिरीं शुद्धि जाप करणो पवंदो छा करणो पवंदो शुद्धि जाप शुद्धि जाप हा नंढो साहिब केतिरनि सालनि खां पोइ विलायत मां हिते अची रहियो आहे उते अलाए छा छा करणो पियो हूंदुसि अलाए छा कयो हुनई अरे हू विलायत में पढ़ाई करण वियो आहे मनोविज्ञान में डॉक्टरेट करण वियो हो साईं हाणे पढ़ाई सां गॾो गॾु कुझु ॿियो टियों बि कयो हूंदई ॿियो टियों छा कयो हुनई हाणे हिनजी तव्हांखे मूंखे कहिड़ी ख़बर त छा कयो हूंदई हिनजी असांखे कीअं ख़बर पवंदी हा थी थो सघे कुझु गंदियूं शयूं खाधियूं हुजई या अपवित्र शयूं खाधियूं हुजई अच्छा ऐं उनजी शुद्धीअ लाइ ही महाराज शुद्धि जाप कंदो हा इन करे ही सामग्री घुराई अथई कहिड़ी सामग्री घुराई अथई घणियूं ई शयूं आहिनि जीअं त सुकल छेणो सुकल आंवलो सुकल लीमो सुकल धाणनि जो निकितल तेल कारो लूणु किलो माओ किलो रेबड़ी ऐं ही गाबे जो मुट बुट हा इहो ई ॿियूं सभु शयूं सवलाई सां मिली वयूं पर इहो मुट शुट ॾाढो ॾुखियाई सां मिलियो आहे बोतल खणी वञी बीठो मांसि त लत हणी कढियईं 2 बोतलूं छोतलूं टोड़े छॾियईं 4-5 लतूं बि खाधियूं तॾहिं वञी हथु कयो आहे अरे पर हिनजो हू महाराज कंदो छा छंडा हा छंडा महाराज चयो आहे त सेठ साहिब जीअं ई जहाज मां लहंदो उनखे छंडा हणंदो ऐं हिनजी गंदी बांस खे लिकण लाइ तव्हांजी 4000 वारी परफ्यूम हिन में मिलाए छॾींदासीं ही रिसीवर हेठि कंहिं रखियो आहे ही फोन मूं हेठि लाइ रखियो आहे छो तूं त हिते हुए कोन सॼो ॾींहुं फोन वॼी रहियो हो हाणे मां अची वियो आहियां न साहिब तव्हां चिंता बिंता न कयो ठीकु आहे अरे ही वरी छा आहे लॻे थो बैंड वारा अची विया आहिनि नंढे साहिब जी अचण जी ख़ुशीअ में सेठ साहिब नंढे साहिब जो अहिड़ो त स्वागत कंदासीं जो सभु तव्हांजी शान ॾिसंदा रहिजी वेंदा वाधूराम तोखे 1000 भेरा चयो अथमि त मूंखे सेठ साहब करे न चवंदो कर मां बि तो वांगुरु सुंदर इंडस्ट्रीज जो मुलाज़िम आहियां हिकु मुंशी आहियां हाँ फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे त मां मुंशीअ सां गॾोगॾु हिन इंडस्ट्री खे संभालींदो आहियां इन जो केयर टेकर आहियां न ॼाण कॾहिं उहो सभाॻो ॾींहुं ईंदो जॾहिं मां हिन मिल्कियत जे असली मालिक खे इहा सौंपींदुसि ऐं सामत जो साह खणंदुसि सेठ साहिब मुंहिंजो मतिलबु आहे साईं तव्हांजे सुख जो उहो ॾींहुं अची वियो आहे किशन साहिब विलायत मां पढ़ी लिखी अची रहियो आहे हिन खां पोइ तव्हांजो आराम ई आराम ॾिठे रखे मस त वॼणु शुरू थी वियो हाणे तूं हिन सां मथो ॾे मां त ॾाढो परेशान थी वियो आहियां मां हलायां थो तव्हां हली आराम कयो मां हिन भूत खे ॾिसां थो हेलो हा केरु मैडम लाली अरे वो छोकरी न तव्हांखे न हा हा किशन साहिब अची रहिया आहिनि न अॼु अरे ॿाहिरि निकिर
न तव्हांखे न हा शाम जो अची वेंदा अरे चमाट न न तव्हांखे चवण जी हिम्मत कीअं थींदी न तव्हां हीअं कयो शाम जो पंहिंजे 20 वरनि जी बेबीअ खे वठी करे हलिया अचिजो महिरबानी अरे छोकिरी केरु आहीं तूं हा गिदामड़ी गिदामड़ी हाँ ये गिदामड़ी खाईंदे मस्त अथई खट्टी खट्टी अरे पर तूं अंदर कीअं आई है ॾुक पाए आयसि चौकीदार अरे ओ चौकीदार नक पियो साफ़ करे नक पियो साफ़ करे हाँ मुंह हिक चमाटा हईमांसि त नक मां रत वहण शुरू थी वियसि रत बत हाँ नमूनो ॾिसंदे अरे न पड़दी हट तुंहिंजो माली मूंखे गुल नथो पटण ॾे अरे हल ॿाहिरि निकिरता ॿाहिरि हल पहिरीं चओ गुल पटण ॾींदे अरे अरे गोपी हे सेठ साहब हैं सेठ साहब जय झूलेलाल ही तुंहिंजो गुल आहे माना तुंहिंजी धीउ आहे ही मुंहिंजो बाबू आहे गोपी तू पुट ॿाहिरि हली बि मां अचां थो वञा थी पर पहिरीं गुल पटण ॾींदे वञ ॿाहिरि निकिरता अरे गोपी तू ॿाहिरि हली बि ही सेठ साहब आहे अरे हिते सेठ बेठ केरु कोन्हे पोइ हल रे मामा भली गुल पट ॾे गोपी तू पुट ॿाहिरि वञी बि मां अचां थो वञ वञा थी पर ॿुधाए थी छॾियां जंहिं मालीअ मूंखे हाणे गुल न पटण ॾिनो न त चमाट हणी कढंदीसांसि हा तू हल तूं गिदामड़ी खाईंदे सेठ साहब माफ़ कजो हे ॿुधाए छो आयो हिते ही तव्हां मोकिलियो हो हा नोटिस आहे ॿियो छा आहे सेठ साहब मां ॾाढो ग़रीब माण्हू आहियां मां 3 ॾींहं फैक्ट्रीअ में न अची सघियुसि छाकाणि त बुखार हो पर तव्हां मुंहिंजी हफ़्ते जी जे पघार कटंदा त मां ग़रीब मरी वेंदुसि अरे हाणे सभिनी खे पालण जो ठेको कंपनी खणी रखियो आहे छा हल ॿाहिरि निकिरता हेलो हा सेठ साहब हवाई अड्डे ते वञण वारा आहिनि थोरी देरि में हा ऐं किशन साहब अची रहिया आहिनि न विलायत मां हिन करे हा 1 मिंट सेठ साहब केरु आहे वाधू प्लीज टॉक टू सेठ मंगतराम तव्हांजो फोन हाँ अरे तूं अञा बीठो छो आहीं वञ रंग में भंग छो थो विझी अरे केरु आहे ही न साईं कारखाने जो मज़दूर आहे सेठ साहब मुंहिंजो कमु अरे हल ॾिसी नथो सभु रुधल आहिनि कमनि में हिकु मिनट ही कॾहिं खां असां वटि कमु कंदो आहे साईं 5-6 महीना थिया अथसि वाधू तोखे ख़बर आहे ही केरु आहे ये पाण सेठ सुंदरदास आहिनि हिन बंगले जा मालिक तुंहिंजा ऐं मुंहिंजा मालिक मूंखे माफ़ कजो सेठ तव्हांजे पंहिंजे ई घर में तव्हांजी बेइज़ती असां तव्हांखे ॻोल्हण जी ॾाढी कोशिश कई पर मंगत तूं हा साईं मां मंगत तव्हांजो मंगत साईं चए ते तव्हां हेॾो भरोसो कयो जंहिंजी झोलीअ में पंहिंजी ज़िंदगी जी सारी कमाई विझी करे तव्हां हलिया विया गुम थी विया सेठ साहब मूंखे माफ़ कजो बाबा उन कारे तुल्ले मालिया का मां चक पे आई मां छो पुट मुझे उन गुल भोरे छडी मां पटो ओडी मले भोरे छडी मंगत ये गोपी आहे गोपी केॾी वॾी थी आहे हल पुट मां तो तोखे गुल पटे ॾियां तू गुल पट्टी दींदे हाँ किथा बाग मां हां हल हलू था वाधू तू हिकु कमु कर किशन खे अचण में अञा टाइम आहे तूं हिनखे गाॾीअ में थोरो घुमाए अच हल पुट मां तोखे आइसक्रीम थो खाराए अचां आइसक्रीम हां हल बाबा तू हिते भी मां आइसक्रीम खाई अचां थी हल पुट मूंखे त गोपीअ खे त सुञातो ई न हा कीअं न सुञाणंदो सांस केॾी न वॾी थी वई आहे बसि बिना माउ जे ही हाल अथसि जो मतलब तो मालकिन सेठ ककवाणीअ जे पुट जे शादीअ तां मोटण वक़्तु रुकीअ मूंखे घणो ई सम्झायो त राति जो ड्राइव न कयो सुबुह जो हलंदासीं
पर सुबुह जो फैक्ट्रीअ जे कम जे करे मां हुन जे ॻाल्हि ते घणो ध्यानु कोन ॾिनो। हेॾां पंजाब छा दिल्ली छा सभिनी पासे दंगनि जी बाहि ॿरी रही हुई। जंहिं पासे ॾिसो दंगा ई दंगा। मां रुकी ऐं गोपीअ खे पाण खां अलॻि हिकु महफ़ूज़ जॻह ते पहुचाइण जी कोशिशि कई ऐं मां हुननि खे महफ़ूज़ जॻह ते पहुचाए बि आयुसि। पर मूंखे कहिड़ी ख़बर त इन खां पोइ मां हुननि सां मिलंदुसि ई कोन। बसि दंगनि खां पोइ मां जॾहिं हुते पहुतुसि त रुकी हिन दुनिया मां चालाणो करे चुकी हुई ऐं गोपी मुंहिंजे दुनिया मां। रुकीअ गोपीअ खे बचाइण लाइ पंहिंजी जान ॾेई छॾी, पर आख़िरी वक़्तु वञण खां पहिरीं मूंखे हुन इहो ॿुधायो त गोपी ज़िंदा आहे, पर हूअ किथे आहे इहा हुनखे ख़बर कोन हुई। मां गोपीअ खे ॾींहंनि जा ॾींहं, महीननि जा महीना, सालनि जा साल ॻोल्हींदो रहियुसि, पर मूंखे हूअ कोन मिली। मां दुख में बर्बाद थी वियुसि। मां सॼो ॾींहुं फ़क़ीरनि वांगुरु गोपीअ खे ॻोल्हींदो रहियुसि, दर बदर भिटकंदो रहियुसि। आख़िर 7 सालनि खां पोइ वञी मूंखे गोपी गॾिजी, पर तेसी ॾाढी देरि थी चुकी हुई। गोपीअ खे वठी मां जॾहिं तुंहिंजे घर पहुतुसि त उते न तूं हुई, न घर हो, न ही फैक्ट्री। मूंखे माफ़ कजो सेठ साहब। तव्हांजे गुम थी वञण खां पोइ असां तव्हांखे ॻोल्हण जी ॾाढी कोशिशि कई, पर तव्हां कोन मिलिया। 5 साल, सॼा सारा 5 साल असां तव्हांजे इंतज़ार में उते वेठा रहियासीं, पर तव्हांजो कोई पतो कोन पियो। पोइ उते रहणु ॾाढो मुश्किल थी वियो। इन करे मां तव्हांजी अमानत पाण सां गॾु खणी मुंबई हलियो आयुसि। जे मूं निभागे खे ख़बर हुजे हा त तव्हां। मंगत, तूं इहो छा पियो थो चवीं? तूं पाण खे एॾो दुखी न कर। वरी बि शुक्र आहे असां गॾिया आहियूं। मंगत, ॿुधो आहे किशन पढ़ी विलायत मां मोटी रहियो आहे। हा, तव्हांखे कीअं ख़बर पई? वाधूअ फोन ते पे ॻाल्हायो। हा, पर सेठ साहब, ही सभु तव्हांजो आहे। ही बंगलो, हो मिलूं, गाॾियूं, नौकर चाकर सभु तव्हांजी मिल्कियत आहे, जेका मूं वटि अमानत आहे। मां त कृष्ण खे बि विलायत मोकिलण ते एतिरो ख़र्च न करियां हा जेकॾहिं। मंगत, ही छा पियो चवीं? मां भला इहो सभु कीअं थो विसारे सघां? तव्हांजी त ख़्वाहिश हुई त किशन घणो पढ़े। यादि अथव जॾहिं कृष्ण संसार में पहिरियों दफ़ो अखियूं खोलियूं हुयूं? हा, सभु यादि आहे। पुराणियूं सभु ॻाल्हियूं यादि आहे। हीअ ॻाल्हि बि यादि आहे ऐं हूअ ॻाल्हि बि यादि आहे। हूअ ॻाल्हि? कहिड़ी ॻाल्हि सेठ साहब? छॾ मंगत, हाणे पुराणियुनि ॻाल्हियुनि खे छॾ। हाणे वक़्तु बदिलजी चुको आहे। वक़्त जो छा आहे सेठ साहब? वक़्तु त हमेशह बदिलजंदो रहंदो आहे, पर के ॻाल्हियूं अहिड़ियूं थींदियूं आहिनि जेकी तारीख़ में लिखिजी वेंदियूं आहिनि। तव्हां कहिड़ी ॻाल्हि यादि करे रहिया आहियो? हींअर उन ॻाल्हि मां कोई फ़ाइदो कोन्हे, छाकाणि त उहा ॻाल्हि नथी थी सघे। छो न थी सघंदी सेठ साहब? मां जंहिं ॻाल्हि खे सालनि खां पंहिंजे सीने में सांडे वेठो आहियां, उनखे तव्हां 1 मिंट में ईअं चई करे उॾाए छॾियो ऐं चओ था त इहा ॻाल्हि नामुमकिन आहे। सेठ साहब, मां इहो कीअं थो विसारे सघां त तव्हां मूंखे मज़ूर मां मुंशी बणायो। छा मंगत? जॾहिं गोपी ॼाई हुई तॾहिं तव्हां ई चयो त तव्हां गोपी जी शादी कृष्ण सां कराईंदा। मूंखे बराबरि जो हक़ ॾेई करे तव्हां पंहिंजो भाईवार बणायो हुयो। मंगत, तोखे सभु यादि आहे, पर अॼु वक़्तु बदिलजी चुको आहे। उहे ॻाल्हियूं ठीकु आहिनि, पर अॼुकल्ह ॿारनि जो सोच पंहिंजो आहे। तव्हां कृष्ण खे सुञाणो कोन सेठ साहब। किशन बराबरि फर्माबरदार हूंदो ऐं छो न हुजे बि, पर अॼुकल्ह शादी गुॾे गुॾीअ जो कोई खेल त कोन्हे। अॼुकल्ह ॿार पंहिंजो फ़ैसिलो पाण था कनि। पर मां कृष्ण खे चङी तरह सुञाणा ऐं हुनजी पसंदि खे बि। सेठ साहब, मां तव्हांजो वाइदो ज़रूरु पूरो कंदुसि। ठीकु आहे,
जीअं तोखे वणे तीअं कर, पर हिकु ॻाल्हि आहे, किशन सां ज़ोर ज़बरदस्ती न कंदी। असांजा रिश्ता, असांजा वाइदा असां ताईं आहिनि। गोपीअ खे त तो ॾिठो ई आहे। बाबा 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 तुंहिंजो साहिबु ॾाढो सुठो माण्हू आहे। मूंखे घुमाए आयो, माल खाराई ऐं आइसक्रीम बि खाराई। बाबा ॿाहिरि बैंड वारा आहिनि, मां बैंड वारनि खे ॾिसी थी अचां। अरे वादू तू सेठ साहब जे रहण लाइ वो जू वारो बंगलो खोलाए छॾ। हाँ साहिब, मां उहो बंगलो खोलाए करे तयारु करे रखी थो छॾियां। न न उहो सभु तूं न कंदे। मूंखे चङी तरह ख़बर आहे त सेठ साहब खे छा वणंदो आहे ऐं छा न। सेठ साहब जे रहण जो इंतज़ाम मां पाण कंदुसि। अरे न न मगत, तूं किशन खे वठणो आहे। हू हवाई अॾे ते पहुचण वारो हूंदो। न सेठ साहब, किशन त 3 सालनि खां पोइ अची रहियो आहे ऐं तव्हां त मूंखे 20 सालनि खां पोइ मिलिया आहियो। वादू किशन खे रिसीव करण लाइ एयरपोर्ट ते तूं वञ। मां किशन सां डायरेक्टली सुबुह जो ई मिलंदुसि। वाह मगत वाह, तो कमाल करे छॾियो आहे। ठीकु आहे, अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां। मां हितां हलियो वेंदुसि। मां गोपीअ खे हिते छॾे ऐं हितां मां निकिरी वेंदुसि। मां हेतिरा साल सादगीअ सां जीवन गुज़ारियो आहे ऐं अॼु मुंहिंजे ज़िंदगीअ में हिकु सुकून अची वियो आहे। पर सेठ साहब, मंगत यार एतिरो बि न कर जो मां तुंहिंजो भार न लाहे सघां। मां किथे तो कुझु करियां, पर तव्हां किशन जी चिंता बिल्कुलु न करियो। मां हुनजो पीउ आहियां। मां हुनखे चङी तरह सुञाणा ऐं हू मूंखे। हू राति जो देर सां थकल ईंदो ऐं सुबुह जो सिधो मूंसां रेस ते मिलंदो। ताज तू मूंखां पहिरीं अची वए हां। छा कजे डैड, दिस इज किशन द विनर। वञण में चयोमांव न, अची करे पहिरीं रेस मां ई खटंदुसि। ओके ओके, अॼु मूंखे उथण में थोड़ी देर थी वई। तव्हांखे उथण में देर कोन थी, मां फास्ट थी वियो आहियां। मां जल्दी उथियसि तव्हां खां। हा बाबा हा, तू मूंखां जल्दी उथी वए। यूएस वञी तू ॾाढो सुधरी वियो आहीं। छा कजे डैड, उते सभई कम पाण ई करणा पवंदा आहिनि। चांहि बि पाण ठाहियां, नेरनि बि पाण ठाहियां, सनानु बि पाण ई कयां। सनानु बि पाण ई कंदो आहीं? हा डैड। पर लॻे थो हुतां मां वधीक जवान थी आयो आहियां। ऐं हिते मुंहिंजो जवान डैड बुढ़ो बाबो थी वियो आहे। कल्ह पुट खे वठण एयरपोर्ट ते बि कोन आयो। हाँ अरे यार, हिकिड़ो ज़रूरी कमु अची वियो हो। मूंखां बि वधीक ज़रूरी? न, कमु तोखां ज़रूरी कोन हो, पर ज़िम्मेदारी वधी हुई। ख़ैर तूं इहो ॿुधाए त हाणे छा करण जो इरादो आहे? इरादो त जूस पीअण जो आहे। ओके, जूस था पियूं? पोइ जेको तव्हां चओ। जेको मां चवां? ओके। हा, ही बंदो तव्हांजी शेवा में हाज़िर आहे, वठो। थैंक यू। डैड, हेल ताईं तव्हां मुंहिंजे लाइ कयो, हाणे मुंहिंजो वारो। मूं तुंहिंजे लाइ कयो हाँ? हा। हिकु ॻाल्हि ॿुधाए, हेल ताईं मूं तो मथां घणो ख़र्च कयो हूंदो? आई मीन, मूं तुंहिंजी पढ़ाई ते घणो ख़र्च कयो हूंदो? छा मतलब? लॻभॻि 50 लख रुपया। हा, एतिरा त थिया ई हूंदा। पर इहो सवाल तव्हां छो पुछी रहिया आहियो? हाँ, मां सोचे रहियोसि त एतिरो ख़र्च करण मां फ़ाइदो कहिड़ो आहे? डैड, फ़ाइदो ऐं नुक़सान थींदो आहे बिज़नेस में। अरे औलाद ते त ख़ैर तव्हां चिंता न कयो, तव्हांजो पोखियल ई बूटो सुठा ई फल ॾींदो। अरे 30-40,000 जी नौकरी त ईअं मिली वेंदी, ईअं। 30-40,000? हा।
अरे एतिरी पगार वारा त 15-20 मैनेजर मूं वटि कमु कंदा आहिनि। हा ठीकु आहे ठीकु आहे। ख़ैर मुंहिंजो मतिलबु पैसनि सां कोन हो। मूं पुछण पे चाहियो त हेतिरी पढ़ाई करे हेतिरो लिखी पढ़ी तो आख़िर सिखियो छा आहे? मतलब तव्हां पुछण था चाहियो त एतिरी पढ़ाईअ खां पोइ मां छा लियाकत हासिल कई आहे? ॾिस बेटा, मां त ॾाढो घटि पढ़ियल आहियां, पर तूं पंहिंजी लियाकत जो को नमूनो ॾेखारींदे? ओके ओके, मतलब त तव्हां मुंहिंजी लियाकत जो इम्तिहान वठण था चाहियो, हाँ? पुट ॻाल्हि इहा आहे त ओके डैड, डन, नो रीज़न। ओके, सवाल तव्हांजा ऐं जवाब मुंहिंजा। शूट। सुवाल तमामु नंढो आहे, पर हुन जो जवाब ॾियण में तोखे काफ़ी वक़्तु लॻी सघे थो। ओके ओके, मतलब तव्हां मुंहिंजे लाइ कोई ॾुखियो केस ॻोल्हे रखियो आहे? मुंहिंजो हिकु तमामु झूनो दोस्त आहे। घणा साल अॻु हुन मूं मथां काफ़ी महिरबानियूं कयूं हुयूं। हाणे वक़्तु आयो आहे त मां हुनजो थोरो कर्ज़ मोटाए सघां। बुरे वक़्त जे करे हुनजो हिकु ॿारु खरी पियो आहे। ग़रीबीअ जे करे, खाधे जी घटिताई, पढ़ाई जी घटिताई, इन्हनि सभिनी जे करे हुन ॿार ते, हुनजे तौर तरीक़नि ते कंहिं वधीक ध्यानु कोन ॾिनो आहे। बट इट इज़ नेवर टू लेट। या नथिंग इज डिफिकल्ट। गुड, मूंखे तो मां इहा ई उमेद हुई। मूमा डैड, पर ॿार खे पढ़ाइण, सेखारण ऐं सुधारण लाइ मास्तर रखी था सघजनि न? न, मां चाहियां थो त तूं हुनखे सेखार, तूं हुनखे पढ़ाए, तूं हुनखे सुधार, पंहिंजी लियाकत जो हिकु नमूनो पेश कर। पर डैड, मास्तरनि जी कहिड़ी कमी आहे दुनिया में? न, हूअ मास्तरनि खां कान पढ़ंदी, हूअ सिर्फ़ तुंहिंजी संभाल सां ई सिखंदी। पढ़ंदी, सिखंदी? केर? उहो ॿारु हिकु 20 सालनि जी छोकिरी आहे, ऐं मूंखे पूरो विश्वास आहे त तूं पंहिंजी लगन ऐं महिनत सां हुनखे तराशे हिकु अहिड़ो हीरो बणाईंदे जंहिंसां रिश्तो जुड़ण में कंहिं बि सुठे घर जो ॿारु फ़ख़ुरु महसूस कंदो। केर आहे इहा छोकिरी? जॻह खां बिल्कुलु निराली छोकिरी आहे। अच्छा, 2 अखियूं, हिकु नकु, 2 कन, 2 हथ, 2 टंगूं, 2 टे नाला बि हूंदसि? न, नालो सिर्फ़ु हिकु ई अथसि, गोपी। गोपी? मिली भाई, गिदामड़ी मिली भाई, गिदामड़ी मिली भाई। खबूस, गिदामड़ी मिली भाई, गिदामड़ी मिली भाई। इतना मस्त तो लगी ना तू मुझे कदमन में। माठ कर, हाँ? पहिरीं हिकु बला गिच्चीअ में फाथल आहे। भला भला आहे केर? भला हिकु मुसीबत जंहिंखे संभालणो आहे, हिकु आंधी जंहिंखे रोकणो आहे, हिकु ॿेड़ी जंहिंखे तारणो आहे, हिकु शींहण जंहिंखे मूंखे फासाइणो आहे। दर भी मां हिते घुमण आयो आहियां, समझी? पंहिंजो मथो घुमाइण न। घुमण? अजीब आहे यार, कमाल तो करी। तुंहिंजे अचण खां पहिरें फोन ते चयो हुई न कि कश्मीर हलंदासीं। ही वठ टिकटूं ऐं हलणो अथई, सम्झे? यार हलण त मुश्किल थो लॻे। नो, कोई बहानो न हलंदो तुंहिंजो, सम्झे छा? यार मां ऑफिस खां तुंहिंजे लाइ मोकल वठी रखी आहे। हाँ यार, ॻाल्हि त ॿुध। द प्रॉब्लम इज दैट कोई ना, मूंखे सभु पतो आहे तुंहिंजी प्रॉब्लम्स। अरे धूड़ पतो अथई। हल ॿुधायां थो। अरे हल ना। ओके, मतलब गिचीअ में बला बधी पियो घुमी। हाँ, ऐं हिन बला ते पंहिंजी कला ॾेखारणी आहे। गुड मॉर्निंग अंकल। गुड मॉर्निंग, कहिड़ा हाल आहे मोहन? ठीक आहे अंकल। किशन पुट, जी डैडी। जे तोखे लॻे थो त गोपी तोला हिकु बला आहे, हिकु बोझ आहे तो ते, त तूं मूंखे चई थो सघीं ऐं हिन जवाबदारी खां छुटकारो पाए थो सघीं। मूंखे बिल्कुलु बुरो कोन लॻे थो।
मां पंहिंजे मन खे सम्झाए छॾींदुसि। नो डैड, एक्चुअली अॼु त मूंखे मौक़ो मिलियो आहे तव्हां लाइ कुझु करण जो। अॼु ताईं तव्हां मुंहिंजी हर ख़्वाहिश पूरी कई आहे, मुंहिंजी सुठी पालना कई आहे, मुंहिंजी पढ़ाई में बि का कसर कोन छॾियो। हाणे मूंखे कुझु करण ॾियो न। अरे अंकल टेंशन छा आहे, मां आहियां न हिन सां गॾु, बस तूं हुकुम कर। त ॻाल्हियूं बंदि ऐं कमु शुरू। सभिनी खां पहिरीं मूंखे हिकु ब्यूटिशियन जी ज़रूरत आहे। उहो त तोखे आहे। ओए, मूं लाइ न, गोपीअ जे लाइ। अरे यार तूं बि छा यादि कंदे, तुंहिंजी इहा प्रॉब्लम बि ईअं ई सॉल्व थी वई। मुंहिंजी हिकु फ्रेंड आहे, सुठी ब्यूटिशियन आहे, उहा हिते अची करे गोपीअ खे बिल्कुलु चेंज करे छॾींदी। ग्रेट, कीअं डैड? इट्स योर जॉब, जीअं वणेव तीअं कयो, पर एक्सपेरिमेंट तव्हांजा त जवाबदारी बि तव्हांजी। ओके मोहन, कॉल हर नाउ। चड्डी हुई निभागी थुल्ली माईअ जी बच्ची, मां तोखे मारे छॾींदसि, कोन छॾींदसि थुल्ली। मरी वञ, तूं त मरी वञ। चुप, तूं चुप। मां उन थुल्ली माईअ खे कोन छॾींदसि, कचो खाई छॾींदसि, जीअरो खाई छॾींदसि। छो छा कयो न? छिले छॾी, जीअं बच्चीअ खे झिलबो आहे। बाथरूम में बंदि करे बेड़ीअ में पाणी भरे गरम पाणीअ में डुबाए छॾियई। अध मेरा बि मुंहिंजा मरोड़े छॾियई ऐं गरम पाणीअ जी बाफ़ सां मुंहिंजो मुंहुं बि साड़े छॾियई। मां उन थुल्ही माईअ खे कोन छॾींदसि। चुप, नो गारी, सम्झे? मार मार, तूं बि मार कबूस, तूं बि मार। मुंहिंजो बाबो मूंखे हिते छॾे अलाए किथे हलियो वियो आहे। मूंखे अकेला छॾे हिन निंदड़ खां छॾे हिन कबूस जे हवाले छॾे हलियो वियो। मार मार, मारे छो न तो? तूं ही लकुड़ छो बनी छॾियो? छो छा कया हिन डंडे जो? असां उन थुल्ही डेंपीअ खे मारियो आहे न। उन थुल्लीअ खे मूं ई घुरायो आहे, तोखे वधीक खूबसूरत बणाइण लाइ। ब्यूटीफुल ब्यूटीफुल। अलाए छा छा करे उहा डेंपी मूंसां। न न, ॾिस तूं ॾाढी सुठी छोकिरी आई न। हाँ, हाणे खां हूअ मैडम तोखे कुझु कान चवंदी। हाँ, मूं हुनखे सम्झाए छॾियो आहे। हाणे वञ, हू मैडम तोखे तैयार कंदी, तोसां रांदि बि कंदी। उहा थुल्ही डेंपी मूंसां छा रांदि कंदी? किरंदी त हिंदाणे वांगुरु तिरकी पवंदी। तूं मूंसां रांदि कंदे? तूं चओ त असां इटी ॾकड़ कंदासीं। तोखे गिदामड़ी बि खाराईंदीसीं। हाँ ठीकु आहे, पर पहिरीं तूं तैयार थी अच, ठीकु आहे? वञ ऐं मैडम जीअं चए तीअं तैयार थी अच, बिल्कुलु ॾाहे ॿार वांगुरु। पर मुंहिंजो बाबा त चवंदो आहे त मां हाणे वॾी थी वई आहियां। हा तूं वॾी थी वई आहीं। ॾाहे ॿार वांगुरु मतिलबु चुपचाप जीअं मैडम चए तीअं तैयार थी जाए। हाँ, हुन खां पोइ असां मोटर में घुमण वेंदासीं। मोटर में? हाँ। तूं मूंखे मोटर में घुमाइजे, मां तोखे गिदामड़ी खाराईंदीसीं। हाँ ठीकु आहे ठीकु आहे, पहिरीं तूं वञ ऐं तैयार थी अच। वञ। ठीकु आहे खबूस। अरे ॿुध खबूस, हुते न हिकु ॿी बि छोकिरी आहे, हुअ न मूं ॾांहुं निहारे रही आहे। चओ त हुनजी अखियूं कढी अचांसि। ॿी छोकिरी? तो आरसी में पंहिंजो अक्स ॾिठो हूंदो। आरसीअ में? हाँ, वॾी आरसी लॻल आहे न भित ते। पर मूं त हुनखे ॾिठो। तूं छो ॾिठो हुनखे? हाँ, ॾिस तूं हुनखे न ॾिसंदीअ त हूअ बि तोखे कान ॾिसंदी। हाँ, हूअ बि तो वांगुरु ॾाही ॿार आहे। हाणे वञ। हाँ ठीकु आहे, हाणे मां हुन ॾांहुं कोन निहारींदसि, पर ॿुधी छॾ, जंहिं हुन मूं ॾांहुं वरी निहारियो न त अखियूं कढी छॾंदीसांसि। हाँ ठीकु आहे, हाणे वञ। वञ, तैयार थी अच। खबूस। आरसीअ जो ख़ैर कान्हे अॼु।
Mr. Kishan? Oh, hi Nikki. I must say, great job, really. How is she now? हाणे रिलैक्स पई करे स्टीम ऐं मैनिक्योर वेरी खां पोइ मूंखे तव्हांखे ॿुधाइणो हो त मां हाणे वरी कोन ईंदसि Sorry? शी इज़ वेरी डिफिकल्ट टू हैंडल शी इज़ जस्ट टू अनप्रोफेशनल Listen, I'm sorry for whatever she did. पर मूं हुनखे सम्झाए छॾियो आहे. She will behave nicely now onwards. मिस्टर किशन हर ॻाल्हि ते गारियूं थी ॾे मारण जी कोशिशि थी करे प्लीज़ लुक फॉर समबडी एल्स आई एम वेरी सॉरी मोहन, अरे यार तुंहिंजी हुआ ब्यूटिशियन फ्रेंड आहे न? हाँ यार, हाँ यार निक्की, हाँ यार हुआ कम अध में छॾे वई. हाँ अरे न यार अहिड़ी ॻाल्हि कोन्हे. अरे यू नो गोपी यार. हाँ यार हुन सां ॻाल्हि कर न. अची वेंदी पक्का? थैंक्स यार. हल तूं अच त मिलूं था. ओके बाय. साहिब कंहिंजो फोन हो? कंहिंजो न. काका केतिरा दफ़ा चयो थो मां, हाँ मूंखे नंढा साहिब करे न कोठियो. साहिब मूं त नंढे जो नालो बि कोन वरितो, रुगो साहिब चयो. अॼु खां पोइ जे तव्हां मूंखे साहिब करे छॾियो न त असां ॿिन्हिनि जी ॻाल्हि ॿोल बंदि. अरे किशन नालो नथो वणे त कंस चओ. न न सुठो आहे न, किशन नालो ॾाढो सुठो आहे. सुठो आहे न? हाँ त किशन ई चओ. हाँ मुंहिंजो सामान अची वियो. सामान? अरे बुक्स कॉस्मेटिक्स. हाँ 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 वो ज़नानो सामान. हाँ सभु शयूं अची वियूं आहिनि. मूं लिस्ट 2 दफ़ा चेक कई आहे. थैंक्स काका. हिन सामान के मुंहिंजे कमरे में रखिजो, मां फ्रेश त थी अचां. साहिब किशन मुंहिंजो मतिलबु आहे यार किशन तूं हल अंदरि, मां हिनखे जवाबु ॾेई अचां थो. थैंक यू काका. हेलो केरु? मंगतराम तव्हांखे? सेठ सुंदरदास. हा 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 हिकु मिंट. भाऊ ओ भाऊ. भाऊ तव्हां लाइ सेठ सुंदरदास जो फोन आहे. ओह मूंखे हलो. हाँ साईं सभु सुख? हाँ तव्हांजी पहुच जो अहवाल मिलियो हो. केरु गोपी दी है न? हाँ बिल्कुलु मज़े में आहे. साईं तव्हां हिते जो ओनो बिल्कुलु न कयो. तव्हां सिर्फ़ु पंहिंजो ख़्यालु रखो. न झूलेलाल साईं जी कृपा सां सभु ठीकु थी वेंदो. हाँ तव्हां सिर्फ़ु पंहिंजो ख़्यालु रखो. जी हाँ हरे राम. भाऊ तव्हांखे ऐं सेठ सुंदरदास खे अॻे कॾहिं गॾु सॾु कोन ॾिठो आहे. पर तव्हांजे हिक ॿिए सां वर्ताव मां ख़बर पवे थी त तव्हां वेझा हूंदा. वाधू हिन इतफ़ाक़ी मुलाक़ात खां पोइ हाणे त मूंखे बि ईअं लॻण लॻो आहे त रिश्ता स्वर्ग मां लिखजी ईंदा आहिनि. कृष्ण ऐं गोपीअ खे त मिलणो ई हो. कृष्ण जी ॼाए वक़्तु सेठ साहब पाण मूंखे चयो त जे मूंखे धीअ ॼाई त मां हुन जी शादी तुंहिंजे पुट सां कंदुसि ऐं हुनजो नालो बि गोपी रखंदुसि. कृष्ण जी पढ़ाई जो बंदोबस्तु बि सेठ साहब सॼो पाण ई कयो. कुदरत आहे साईं जी. गोपी ॼाई त सही पर भॻवान तव्हां खां इम्तिहान थो वठे. हाँ इहो इम्तिहान ई त हो. किरोड़नि जी जायदाद खे संभालणु कंहिं इम्तिहान खां घटि थोरी आहे. भाऊ तव्हांजे जाइ ते जे ॿियो कोई हुजे हा त छा कहिड़ो कारो मूं करे आहे? मतलब इहो त पैसो पंहिंजी जॻह ते हूंदो आहे ऐं रिश्तो ऐं ज़मीर उन खां घणो मथे हूंदो आहे. को बि सचो सिंधी ग़लति कमु कोन कंदो आहे ऐं मूंखे फ़ख़ुरु आहे त मां सिंधी आहियां. पंहिंजा किशन बाबा बि तव्हां ते ई विया आहिनि. इन करे तव्हांजो सुपिनो ज़रूरु पूरो थींदो. बिल्कुलु आदू ज़रूरु पूरो थींदो. चल
हाणे ठीक है। साइंस टेस्ट शुरू। एडी वडी छोकरी है, ॾिसूं था शयुनि खे रखण जो ढंग आहे या न। जे अथस त दिमाग़ ॿारनि वांगुरु कोन अथस, बस बिहेवियर ॿारनि वांगुरु आहे। ॿी का शइ What the hell is this? ऐं तुंहिंजो सेल फोन छो बंद आहे? ऐं घर जो फोन हे छा हाल बनाए रखियो अथई घर जो? हे कंहिं कयो आहे? तूं या गोपी? डैडी ॾिसंदा त अलाए छा चवंदा। किली छो तो? हाँ? पॉजिटिव ब्रेन वेव्स। तुंहिंजो मतलब छा आहे? साइंस टेस्ट पास्ट। अकुल अथई। हाणे ॾिसणो आहे त गोपीअ में तो जेतिरो अकुल आहे या तोखां बि वधीक। तूं चवण छा थो चाहीं? साइंस टेस्ट तू न समझंदे। वाओ, व्हाट अ ब्यूटी। करेक्शन, ब्यूटी ना, खतरनाक ड्यूटी। यस मैडम। ए खबूस, हाणे त मूंसां रांदि कर। चओ, इटी डकर कंदे कि न लूडो? इट्टी डकर हेड़नि कपड़नि में किरी पवंदी आहे। लूडो था रांदि कयूं। लूडो? हल त कयूं। खणी अच लूडो। अरे अरे रांदि कयूं था, पहिरीं ॿुध त। अरे पहिरीं उथ टाई बार आई ना। हाँ अरे बाबा रांदि कंदासीं, पर हिकु शर्त ते। पहिरीं ही सभु साफ़ कर। पहिरीं रांदि कर। अरे हिन किचरे में केरु रांदि कंदो? हाँ पहिरीं ही सभु साफ़ कर, हुन खां पोइ रांदि कंदासीं। पक खेलंदे? पक। ठीकु आहे, कयां थी। पर ही किथे रखां? मूंखे कहिड़ी ख़बर? ऐं ही? I don't know. तूं ॿुधाए न। पाण ॾिस। तूं बि खेॾंदे? खेॾंदुसि। गिदामड़ी खाराईंदी तए। सुर न। खबूस जो दोस्त। हिते रखां? वाह, शाबाश। हिन में विझबो आहे न? वाह, you're very smart, हाँ? मोटर में घुमाईंदे? हाणे खणी अच लूडो। मेरी सब जगह ते रख। हाणे रांदि कयूं? हाँ, पर हिकु शइ त रहिजी वई। छा? ही खबर आहे रखां थी। वाह, त हाणे रांदि कयूं? you are very clever, very smart. ओए खबूस, गार न ॾे, न त ॿिन्ही जी जान कढी छॾींदसि। ॿुधाए थी छॾियांव। तोखे गार नथो ॾे, तुंहिंजी तारीफ़ थो करे। अंग्रेजी कोन ईंदी अथई छा? न साइंस? न मैथ्स? न कॾहिं क्लब कोन वई आहीं? इहो छा आहे? डिस्को? न न न चए में न। पोइ त हिन जी अधु ज़िंदगी बर्बाद आहे। ओए, तूं कॾहिं इटी ढकड़ कई अथई? ॿुधाए, वण ते चढ़ियो आहीं? न। कॾहिं अंब चोरायो अथई? न।
कॾहिं गिदामड़ी खाधी आहे? ना ना पोइ त तुंहिंजी सॼी ज़िंदगी बर्बाद गुज़री आहे। बस बस अॼु लाइ एतिरो ई काफ़ी आहे। ॾिस तूं मुंहिंजी ॻाल्हि मनी, हाणे मां तुंहिंजो चयो मञींदुसि। हाँ हल गाॾीअ में घुमण था हलूं। मोटर में? हाँ हल तोखे भी घुमाइण अचां। हल A for सूफ, C for बिल्ली, पर बिल्ली त बी सां हुअण घुर्जे न? छॾेस। D for कुत्तो। अरे हीअं अंग्रेजीअ में सिंधीअ में अंग्रेजी मिक्स कंदी है त टाए टाए फिस थी वेंदी। कटे करे ही छा आहे? थैंक यू। वेलकम। का गलती थिए त? वेलकम। सॉरी। ओके शुक्रगुजारी। थैंक यू। कंहिंखां कुछ घुरणो आहे त? प्लीज। A for apple, B for ball, हाँ C for cat, हाँ D for dog. शाबाश शाबाश। थैंक यू। ये जी करे, ये घुमाए करे। चेरी, प्लम, बनाना, pear, apple, ही white, green, ही red, ही yellow, ही black, blue and orange. अरे वाह तू तो सीखी वही। हाँ Thank you, sir. You're welcome. गुड। हाणे असां तोखे डांस सेखारींदासीं। डांस? हू त मूंखे गिदामड़ीअ खां बि वधीक वणंदो आहे। हाँ डांस विद स्टाइल विद क्रेज। ही चवे तो त तो वटि सूं आहे, तोखे नज़ाकत ॾींदासीं, पर पहिरें वञी तयार थी अच। हाँ वञ तैयार थी अच। हाँ फटाफट फटाफट। ओके, आई स्टैंड नाउ, आई गो, बाय। यार ये तो पूरी चेंज थी वई आहे। तुंहिंजो शाम जो छा प्रोग्राम आहे? शाम जो? शाम त थी वई आहे। तूं ॿुधाए कहिड़ो किथे वञिणो आहे असांखे? असांखे न तोखे तोखे गोपीअ खे डांस सेखारिणो आहे। डांस? मां हुनखे? हाँ ओके वेरी गुड। आई लव चैलेंजेस। मां हुनखे डांस सेखारणु शुरू थो कयां ऐं तूं? मूंखे कुछ कम आहे ॿाहिरि, मां कलाक ॾेढ में थो अचां। बाय, ऑल द बेस्ट। किशन खे त चई छॾियो त आई लव चैलेंजेस, पर मां कहिड़ो रोज़ रोज़ डांस कंदो आहियां। हिप हॉप, सालसा, जाइव। हल मोहन पुट, पहिरें पाण प्रैक्टिस कर, पोइ हुनखे सेखारजांइ। One, two, three. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3. 1, 2, 3.
1 2 3 1 2 अरे तू अची वई ऐं तोखे त डांस भी ईंदी अथई। मूं त तोखे ॾिसी तुंहिंजी ऐल पे कई। अच्छा वेरी गुड। हाणे मां तोखे सेखारियां थो। अच्छा तूं सेखारींदे? हा गिदामड़ी खाईंदे? न तूं खा। अच्छा ईअं न ईअं ईअं ठीकु आहे। 1 पेर पोइते 2 3 1 2 अरे आराम सां भाई आराम सां। ठीकु आहे वापसि कंदासीं। 1 2 2 3 3 कमर हिलाइबो ईअं 3 3 1 1 2 2 3 3 ठीकु आहे। हाणे साइड स्टेप 1 1 2 2 आराम सां आराम 3 3 1 1 2 2 3 3 कितनी छोटी। You're really beautiful. You are beautiful. Beautiful? I am handsome. हाँ हाँ हैंडसम चरियो। वो तो मैं आया सिर्फ तुझे लिए। गुड मॉर्निंग डैड। हाय सनी, कम अचवे आई वट तुझे लाइ। वाओ डैड 50,000 नॉट बैड। पर ही चला है। अरे भाई तो जेका जफ़ाकशी कई आहे न उन हिसाब सां महीने जा तोखे 50,000 त मिलण ई घुरिजनि। नो डैड नॉट येट। अञा ताईं त हफ़्तो बि कोन थियो आहे। हीअ त शुरूआत आहे। अरे भाई तू रख न। छा डैड पंहिंजी फैक्ट्री अथव त लुटायो लुटायो लुटायो। जोक सपाट पर सीरियसली तो मुंहिंजी पत रखी आहे। अरे डैड अञा ताईं मां कुझु कोन कयो आहे। अञा अॻिते ॾिसो छा थो थिए। हा इहो त ॾिसणो आहे त थींदो छा। पर हिकु ॻाल्हि आहे डैड, गोपी फुर्त आहे, फास्ट लर्निंग आहे, दिलचस्पी बि वठंदी आहे। इन करे हुनखे सेखारण में ॾाढो मज़ो ईंदो आहे। हा नक ते गुस्सो अथसि, ज़ोर सां रड़ियूं बि कंदी आहे, पर हिकु ॿार वांगुरु इनोसेंस बि आहे हुन में। बस हूअ पंहिंजी हिन इनोसेंस खे कढे नथी। शायदि ज़िंदगीअ जा धक्का घणेई खाधा अथई। तुंहिंजी स्टूडेंट आहे हिन करे तो हीअं चई न। न डैड ईअं नथो चवां। किस्सो थो ॿुधायां। टियों ॾींहुं हुन हाथीअ जी पुछ खे मोड़े छॾियो। ॾाढी बहादुर आहे डैड। फलक सां कुत्ते जो कन कटे छॾियईं। कुत्ते जो कन? ऐं शींहं जी टंग। अरे छोकिरी आहे छा आहे? मूंखे त 500 रुपया भरणा पिया रांदीगनि वारे खे। उहो जानवरनि जा नाला सेखारणु वियो हुउसि न। मुंहिंजो त साह ई निकिरण वारो। हाँ पर ईअं चई सघे थो त हाणे तुंहिंजी ॿेड़ी पार लॻी वई आहे। हाँ न डैड अञा किनारो परे आहे, पर ॿेड़ी मज़बूत आहे। पर छा तुंहिंजी ॿेड़ी एतिरी मज़बूत आहे जो पंहिंजी असली मालिक खे किनारे ताईं पहुचाए सघे? हाँ डैड गोपी आत्मविश्वासी आहे। को तूफान हुनखे लोॾाए कोन थो सघे। बस हुनखे थोड़ी प्यार जी ज़रूरत आहे। हाय हैंडसम। गुड मॉर्निंग अंकल। गुड मॉर्निंग पुट अच वे। Come. Thank you. Let's get some fun. छा पई घुरी? भाभी चयो हो त मानीअ खां पहिरीं झूलण जी शुक्रगुज़ारी करणु घुरिजे। हुन खां पोइ जेको घुरणो हुजे सो घुरी थो सघिजे। अरे तोखे भला छा खपे?
मूंखे हुन खां 1100 रुपया खपनि। 1100 रुपया छा कंदी है? 1100 जे लाइ तूं हुन मालिक खे तकलीफ़ ॾेई रही आहीं? अरे तूं मूंखां वठ। न, मां तव्हां खां छो वठां? मां त हुन खां घुरिया आहिनि न। बराबर मूंखे ज़रा हुतां हिकु चिमचो त ॾे। Thank you. अरे ही छा पियो आहे? ॾिस, मनी वरितई न मुंहिंजी ॻाल्हि। अरे ही त 1050 आहिनि। ज़रूर मालिक बि सिंधी हूंदो। रुमाल जा पैसा कटे बाक़ी पैसा मोकिलिया अथई। ए खबूस, हे रुमाल तू रख ऐं मूंखे 50 रुपया ॾे। अरे उच्चो रुमाल अथई, बाज़ार में 100 खां घटि में कोन मिलंदई। 50 रुपया फ़ाइदो ई अथई। ओके ओके, तुंहिंजा 1100 रुपया पूरा करण लाइ मां इहो फ़ाइदो जो सौदो कयां थो। ए वठ, 50 रुपया दे। 50 रुपया दे वापस। 50 रुपया वापस ॾे। हाँ, हाणे ॿुधाए त तोखे ही पैसा छो खपनि? मूंखे हिन मां गिफ्ट वठणी आहे, लिकल गिफ्ट। लिकल गिफ्ट? हाँ, हुआ अचानक सां ॾिबी आहे न, बिना ॿुधाए। That she means surprise gift. हाँ हाँ, उहो ई। ओके। सो भाई तुंहिंजी गिफ्ट लाइ त भॻवान तोखे पैसा ॾेई छॾिया, पर बाबा मूंखे त पैसनि लाइ कमु करणो पवंदो आहे न, ऑफिस पे वञणो पवंदो आहे। सो मां हलां थो। ओके ओके अंकल, Bye. बाय। ॾाढी देर थी। यार ऐसा इंजे गिफ्ट ॾींदी है? न, गिफ्ट त 1000 जी आहे, बाक़ी 100 रुपए जो कार्ड वठंदसि। हू छा चइबो आहे हुनखे? गिनती कार्ड। ग्रीटिंग कार्ड। हाँ हाँ, उहो ई। ऐं पाण हुन में मूंखे अंग्रेज़ीअ में बि कुझु लिखणो आहे। उहो तोखां पुछणो हो, सुठे लिखण खे अंग्रेज़ीअ में छा चइबो आहे? लाइक। ऐं प्यार खे छा चइबो आहे? लव। तू ही सब लिखण वारी है पंहिंजे कार्ड में? कार्ड में न, सरप्राइज कार्ड में। सरप्राइज ॿुधाए करे कोन ॾिबो आहे। तो मूंखां पुछी मूंखे सभु ॿुधाए छॾियो। सरप्राइज ख़तम। हाँ, त छा थो फ़र्क़ु पए? जंहिंखे ॾियणो आहे उन खां त लिकल आहे न। हल, हाणे मां हलां थी, मूंखे गिफ्ट वठणो आहे। बाय। इरिस अरे वाच छो पे ॾेखारी घड़ी घड़ी? 3:30 थिया आहिनि। ये कोई सिंपल वॉच काने। स्पेशल गिफ्ट फॉर समवन यू लव, यू नो। गोपिया ॾिनी आहे। शी इज रियली मैड, यू नो, बट जेड़ी भी आहे मस्त आहे ना। नाइस वॉच। वॉच सां गॾु ग्रीटिंग कार्ड भी ॾिनो अथई, ऐं कार्ड में छा लिखियो अथई? LAV, लव। बट आई लव द कार्ड, यू नो। पर हुन ग्रीटिंग कार्ड जो तो छा जवाब ॾिनो? जवाब छा ॾियणो आहे? आई एक्सेप्टेड। यू एक्सेप्टेड? Obviously, यार। How can I refuse? She's such a beautiful girl, यार। या शी इज। हल मुंहिंजी जिंद छुटी। मूंखे त लॻे पियो त सॼी ज़िंदगी मूंखे ई हुनखे संभालणो पवंदो। हाणे हीअ घंटी तुंहिंजी गिचीअ में। हे, मूं हाँ चयो आहे, हिन जो मतिलबु इहो कोन कि तुंहिंजो कमु ख़तमु। फर्स्ट शी इज़ योर स्टूडेंट, हुन खां पोइ उहा मुंहिंजी आहे। ओके ओके, पर कॉन्ग्रेट्स। थैंक्स यार। तुंहिंजो किथे त प्रमोशन थियो हाँ? Anyways, I have to leave यार, I have to go. ओए, असांखे पिक्चर हलणी हुई ना? Oh, sorry यार। Actually, मूं सोचियो हो त तोखे पोइ ॿुधाईंदुसि, पर okay, listen, I'm going for a date today. What? शाम जो अची करे तोखे सभु ॿुधाईंदुसि। Till then, bye.
तव्हां सेट पे कयो हाँ हैव अ लुक ऐं ॾिसी करे ॿुधाए त तोखे कहिड़ी पसंदि आहे। छा आहे डैड छोकिरियुनि जा फोटा हाँ? हाँ मूंखे ठिकाणे लॻाइण ते दिलि अथव छा चइबो आहे हा मुंहिंजी सेटिंग कराइण था चाहियो। अरे भाई तुंहिंजी सेटिंग कोन करे रहियो आहियां, तोखे लाइफ में सेटल करण जी कोशिश करे रहियो आहियां। ही कुछ डॉक्यूमेंट्स आहिनि ऑफिसिस जे बारे में, एरिया लोकेशन वग़ैरह वग़ैरह, तूं ॾिसी करे ॿुधाए त तोखे कहिड़ी पसंद आहे। हिकु बैंड्रा में, ॿ वर्लीअ में ऐं हिकु नरीमन पॉइंट ते आहे। छा आहे न तो पंहिंजो पहिरियों कमु त ॾाढे सुठे नमूने करे ॾेखारियो, हाणे तोखे प्रैक्टिस लाइ अलॻि जॻह जी ज़रूरत पवंदी। हाँ सो चूज़। ओके डैड बट आई थिंक मां पाणे ई वञी करे ॾिसी करे डिसाइड करणु बहितर थो सम्झां। इहो बि ठीकु आहे, को बि डिसीशन ॾिसी वाइसी सोचे सम्झी ध्यान सां पूरी जांच करे पोइ ई खणणु घुरिजे। नो प्रॉब्लम। सो ही डिसीशन त तूं जॻह ॾिसी करे पोइ खणंदे। हाणे तूं मूंखे पंहिंजे ॿिए डिसीशन जे बारे में ॿुधाए। ॿियो डिसीजन कहिड़ो डैड? गोपी, गोपी जे बारे में तुंहिंजो कहिड़ो रायो आहे? तूं त हुनजी काफ़ी तारीफ़ कंदो रहंदो आहीं, तूं हुनखे चङी तरह सम्झी चुको आहीं, ॼाणी चुको आहीं, पसंदि कंदो आहीं। वेट डैड आई थिंक मां सम्झा पियो तव्हां छा था चवणु चाहियो। यू आर थिंकिंग अबाउट गोपी गेटिंग मैरिड टू मी। मुंहिंजी शादी गोपीअ सां, इहो ई आहे न तव्हांजे मन में? तूं पाण सियाणो आहीं, सम्झो आहीं। हा डैडी ऑब्वियसली मां सम्झो आहियां ऐं को बि सम्झो माण्हू गोपीअ सां शादी कोन कंदो। छा मतिलब? तूं चवणु छा थो चाहीं? डैड डैड हिन में चवणो छा आहे? मां यूएस रिटर्न आहियां, मां डॉक्टर ऐं हूअ हिकु अणपढ़ियल स्टूपिड छोकिरी आहे। ॾिस डैड मां तव्हांजे चए ते हुन ते महिनत कई, हुनखे सुधारण जी कोशिशि कई, पर हिन जो इहो मतिलबु कान्हे त मां तव्हांजे चवे ते हुन सां शादी कंदुसि। कृष्ण ही तूं चई छा पियो? मूं त सम्झो त आई नो डैड तव्हांखे छा लॻो, तव्हांखे लॻो त मां हुनखे सुधारे करे हुन सां शादी करे छॾींदुसि ऐं मूंखे इहो बि ख़बर आहे तव्हां हीउ सभु छो करे रहिया आहियो। डैड उहा तव्हांजे पुराणे मालिक सुंदर दास जी धीउ आहे जंहिंजा घणा ई अहसान आहिनि तव्हां ते, मूंखे शुरू खां ई ख़बर हुई, पर हुननि जे अहसाननि जी क़ीमत मुंहिंजी ज़िंदगी कोन्हे डैड। हुन सां त को बेअकुल माण्हू ई शादी कंदो ऐं डैड हुनखे अहिड़ो माण्हू मिली बि वियो आहे, मोहन। हा डैड मोहन, मोहन हुनखे पसंदि कंदो आहे ऐं हूअ मोहन खे। हिन सां तव्हांजी ऐं मुंहिंजी ॿिन्ही जी मुश्किल सॉल्व थी वई। हा डैड ॾिसो तव्हांजी दिलि हुई त गोपीअ जी शादी कंहिं सुठे घर में थिए, हा मोहन सुठे घर जो आहे, मुंहिंजो बि फ़ाइदो, मुंहिंजी बि जिंद छुटी हुन अणपढ़ियल जाहिल मां। उहा बिना कंहिंखे कुझु ॿुधाइण जे केॾांहुं कान वेंदी आहे। 3 कलाक थी विया आहिनि, मूंखे त ॾाढो डपु लॻी रहियो आहे वाधू। भाऊ मालिक सभु ठीकु कंदो, थी सघे थो किशन या मोहन सां गॾु हुजे। न उहो हुननि सां कोन्हे, हू ॿई बि ॾाढो सोच में पइजी विया आहिनि, टेंशन में अची विया आहिनि। मां ॾिसां थो। हेलो हा हा अच्छा हा सुंदर भाउ जो फोन आहे, चई त गोपी धीअ हुते ई आहे। हेलो गोपी तव्हां वटि आहे? मां त ॾाढो डिॼी वियो हुउसि, न बिना पुॼाए हली वई न। कीअं आहे उहा? न हाणे त ठीकु आहे, पर जॾहिं खां आई आहे बसि रोए पई। रोए पई? छो छा थियो? उहो ठीकु त आहे न? कुझु ॿुधाए नथी ऐं सिर्फ़ु चवे थी त मां अणपढ़ियल आहियां, गंवार आहियां, स्टूपिड आहियां ऐं बसि रोए पई। मूंखे माफ़ कजो साहिब, मूंखे माफ़ कजो, मुंहिंजे करे ही सभु थी रहियो आहे। मुंहिंजे पुट जे करे गोपीअ खे मूंखे माफ़ करियो साहिब, मूंखे माफ़ करियो साहिब, मूंखे माफ़ करियो। अरे मंगत, अरे तूं
तू रोई छो पियो? माट कर यार, प्लीज माट कर। मूंखे भी रुआरींदे छा? ॾिस मगत, तू माट न कंदे त मां तुंहिंजी पघार कटे वठंदुसि। हा, अरे हिन में तुंहिंजो कहिड़ो ॾोह? मगत, असां पंहिंजा रिश्ता पंहिंजी सोच ॿिए जे मथां थोपे नथा सघूं। हा, गोपी दुखी ज़रूर आहे, पर मां हुनखे संभाले वठंदुसि। सब मुंहिंजी ग़लती आहे, सब मुंहिंजी ग़लती आहे। मूं पंहिंजे खून ते हद खां वधीक विश्वास कयो। मूं हुनखे कोन सुञातो। मूं सम्झो त ॾाढो वॾो माण्हू थी वियो आहीं। ॿाहिरां पढ़ी लिखी आयो आहीं, अमेरिका मां डॉक्टर थी वियो आहीं, पर दिलि कीलीअ खां नंढड़ी अथई। तोखे साहिब छा, किशन छा, कुछ भी चवण त दिलि कोन थी थिए। तुंहिंजो त मुंहुं ॾिसण ते दिलि कान थी थिए। अरे उहा पढ़ाई न्याणी तोखे अणपढ़ियल, जाहिल ऐं स्टूपिड लॻी। सभिनी खां वधीक अणपढ़ियल त तूं आहीं, तूं। एहसाननि जो, रिश्तनि जो, प्यार जो हिसाब किताब थो करीं? लानत आहे तोते। काका तव्हां, मां तुंहिंजो काको बाको कोन आहियां। तूं पंहिंजे पीउ जो कोन थी सघे, जंहिं तोखे हेॾो प्यार ॾिनो, तोते पंहिंजो विश्वास रखियो। तूं उन महान माण्हूअ जो न थी सघे त मुंहिंजो छा थींदो? अरे जेकॾहिं तोखे न ई करणी हुई त नमूने सां, कंहिं ढंग सां करी। हुन न्याणे जी हीअं बेइज़ती करण जी कहिड़ी ज़रूरत हुई तोखे? तोखे उहो पसंदि कान्हे। पंहिंजे पीउ जो त सोची। हाँ काका, मूंखे उहा पसंदि आहे, ॾाढी पसंदि आहे। छा चए तो? हा काका, मूंखे उहा पसंदि आहे। हींअर खां न, पहिरें ॾींहुं जॾहिं मूं हुनखे कुझु सेखारियो कोन हो, तॾहिं खां। पर छा? अरे चरिया, हुअ तोखे पसंदि आहे त न छो कये? छो त मां हुनखे पसंदि कोन आहियां। हुअ मोहन सां प्यार कंदी आहे, ऐं मोहन हुन सां। इहो छा थो चई? हा काका, इहो ई सही आहे। हो ॿई हिक ॿिए सां प्यार कंदा आहिनि। हिकु मुंहिंजो दोस्त आहे ऐं ॿी मुंहिंजे डैड जी अमानत। मां हुननि जे प्यार जे विच में नथो अची सघां। ॿुधायो काका, मूं वटि ॿियो को रस्तो हो? किशना, अरे यार, जंहिं महिल मूंखे तुंहिंजी ज़रूरत हूंदी आहे, तंहिं महिल तुंहिंजो फोन छो बंदि हूंदो आहे? हाँ? हाय काका। छा ॻाल्हि आहे? ॾाढो ख़ुशि आहीं? ॾाढो ख़ुशि ना, सुपर ख़ुशि आहियां, अमेज़िंग ख़ुशि आहियां। हीरिस, मां छा आंदो आहे? वेरी ब्यूटीफुल। आई होप त हुनखे बि वणेसि। यार ज़रूर वणंदी, पर तू छा डायरेक्ट मंगणे जो पिया सोची? अरे यार न, मंगणो न, पहिरीं प्रपोज त कयांसि। हा त चए। अरे हा त ॿिनी करे छॾी आहे न, त पोइ प्रपोज करण जो छा फ़ाइदो? छा? अरे मुंडी मुंहिंजे हथ में आहे। प्रपोज करण लाइ अॼु सोचियो आहे, प्रपोज वरी कॾहिं कयोमांसि? सुपना पे ॾिसी, ऐं सुपना बि ॾिसी पियो त प्रपोज़ल जा, शादीअ जा न। असांजी शादी थिए ऐं गाॾीअ जे पुठियां लिखियलु हुजे, मोहन वेड्स निकी। हिकु मिनट, पर कल्ह ताईं त तुंहिंजो दिलि गोपीअ ते आयो हो। गोपीअ ते?
ये ब्रेकिंग न्यूज़ तो मुंहिंजे दिल खे बि कोन ख़बर हुई। ये कहिड़ा सुपना आहिनि? हुन तोखे ग्रीटिंग कार्ड ॾिनो लव यू लिखी ऐं तो हुन जो प्रपोजल एक्सेप्ट कयो। ओए हुन आई लव यू कोन लिखियो हो, हुन लिखियो हो त आई लाइक डांसिंग, आई लव डांसिंग ऐं मूं हुनखे डांस सेखारी त मां गुरु ऐं ही गुरु दक्षिणा। ओह माय गॉड। हाणे तोखे छा थियो? डैड डैड मां तो स्टूपिड आहियां न। मां तो गंवार आहियां न। मां तो बेवकूफ़ आहियां न। मां तो जाहिल आहियां न। छा तूं मूंसां गॾु किदामड़ीअ खाईंदी आहे? किदामड़ी? न, अकेली ना, तोसां गॾु खाबूसा। तो साथियों तव्हांखे ही वीडियो कीअं लॻो? वणियो न? त यकदम सब्सक्राइब कयो असांजो YouTube चैनल। पाण बि ॾिसो ॿियनि खे बि ॿुधायो।